जो इंसान चवंदो मूंखे अञा भगवान न मिलिया। अरे जॾहिं गोपियुनि खे रोअणो पियो आहे 100 साल, असां उन्हनि खां वॾा थियासीं, लेकिन एतिरो भरोसो आहे कि भगवान मिलंदा, इहो विश्वास हुजे। आहा मीराबाई भी रोए थी, जो मैं ऐसा जानती प्रीत किए दुख होए, नगर ढिंडोरा पीटती प्रीत न करियो कोई। ये शब्द भी चवणा पिया मीराबाई। इन जो मतलब इहो न आहे कि मीराबाई चए थी मां प्रेम जायो कयो, न न, इन जो मतलब इहो आहे कि जेके अचण वारा आहिनि उन्हनि खे रस्तो थी ॾेखारे। कंहिं रोए बिना पातो आहे। भगवान बिना प्रेम जे, बिना विरह जे न मिलंदा आहिनि, यादि रखिजो। चओ हरि राम हरे कृष्ण हे हरि। कबीरदास जी चवनि था सुखिया ये संसार है जो खाए और सोए। असांखे त इनमें सुख आहे, बढ़िया स्वादिष्ट भोजन मिली वञे, खाइण पीअण जी शयूं, निंड बढ़िया मिले, हा न, शरीर जी इंद्रियूं तृप्त हुजनि, बस ॿियो वरी छा खपे। लेकिन दुखिया दास कबीर है जो गाए और रोए। जेको गाए तो रोए तो वेठो उन जे लाइ। हकीकत में पुछो न त कबीरदास ये भी चयो कि कबीर कबीर क्या करत, चल यमुना के तीर, गोपी के एक अश्रु पे बहे जात कबीर। चवनि था तव्हां छा मूंखे ज्ञानी था चओ, मां त कायल आहियां गोपियुनि जे प्रेम जो। अरे गोपियुनि जे हिक ॻोड़े में कई कई करोड़े कबीर वही वेंदा। कबीर साहब था चओ। चओ हरि राम। तो उन्हनि जी जेकी विरह रोअण आहे उन में भी आनंद आहे, हा न। छा ख़ुशीअ में कॾहिं आंसू न अची वेंदा आहिनि? अच्छा कथा ॿुधी करे कई संगत खे केॾी महिल आंसू ईंदा आहिनि त छा कोई उहो कोई दुख आहे, छा कोई कष्ट आहे, छा कोई ॾंभ थो ॾे, छा कोई पीड़ा आहे छा शरीर में? बल्कि जेॾी महिल प्रेम जा आंसू ईंदा आहिनि त शरीर जी पीड़ा भुलिजी वेंदी आहे कि न? कोई दुख भी हूंदा आहिनि शरीर जा त ओॾी महिल असां भुलिजी वेंदा आहियूं, छो जो ओॾी महिल प्रेम जा आंसू आहे। हरे राम।